नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं नूरियाबाद कराची गाज़ी ॻोठ खे ड्राइण ऐं औरतुनि तशदुद करण वारे अमल ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक पारां नूरियाबाद प्रेस क्लब अॻियां एहतजाज मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदे अॻवाननि शकील अहमद अंसारी, लखानो पालारी, ख़ालिद मुंगहार, वलीद पालारी, शोएब पालारी, सफ़ीउद्दीन कलोड़ो ऐं ॿियनि चयो त कराची में सिंधी वसिंदनि खे हथ सां लुॾाइण जी साज़िश कई वञे। गाज़ी ॻोठ खे गैर क़ानूनी मसमावत करे औरतुनि ते फायरिंग शेलिंग कई वई। सिंध हुकूमत ब्रिड्स लैंड माफिया सां ॿट बणियल आहे। हिन चयो त कराची में धारनि अफ़गाननि पठाननि खे ॻोठ लेज़ करे न पिया वञनि, बाक़ी सिंधी वसिंदनि खे लेज़ करे पको नथो पियो वञे। हिननि चयो त गाज़ी ॻोठ खे ड्राइण में मलूस समूरर ऑफिसर ऐं बिल्ड माफिया खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वञे। गाज़ी ॻोठ में रहंदड़ समूर माण्हुनि खे घर ठहिराए न वञनि, उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। सिंध जे ज़मीन ते कब्ज़ा, सिंध जे ज़मीन ते कब्ज़ा, सिंध जे ज़मीन ते कब्ज़ा, सिंध जे ॻोठनि ते कब्ज़ा, सिंध जे पाणी ते कब्ज़ा, सिंधियुनि खे पंहिंजा, सिंधियुनि खे पंहिंजा, सिंधियुनि जे ज़मीननि ते कब्ज़ा।